शापाई चवाए मां नूं लाइ चओ पिया न मासी भाई ॿुधाईंदी मैं कुछ। हा जाई हिन बिंदरीअ जी कहानी पई ॿुधाए न सोनीअ जी मुंहिंजी नूंहं जी। बिंदरी बिंदरी रखियो अथवसि मासी नूंहं जो नालो। बिंदो बिंदो रखियो थी मां सोनीअ जो साड़ में पियो बिंदरी बिंदरी निकिरंदो आहे सोनीअ लाइ। उन ॾींहुं राति जो चयोमांसि वञ बेटा अॼु थकिजी पई आहियां रोटी तूं कर। चई हा मम्मी मां रोटी कयां थी। वई सुनी रंधिणे में वञी करे छा कयो अथई रजनी ब्रेडियूं छिलियूं अथई 8-10 ब्रेडियूं छिले उन्हनि में विच में भरियो अथई आलू ऐं बसर भरियईं गोभियूं भरियईं अलाए छा छा सुनी भरे करे ऐं खणी आई वठो मम्मी बरगद खाओ अॼु। छा करे आई सुनी इहो बरगद अच्छा असां ब्रेडियूं न खाधियूं या कॾहिं असां बरगद खाओ सायो करे सुनी झाड़ींदी ॾाढो सही बरगद बर्गर छा ॿुधायां हाणे तोखे एॾो रत आयांसि। छा कंदी सनी अंग्रेजी गाना हलाए ऐं छत ते वञी नचंदी हुई राति जो 2 ताणी। सुनी भूतणी आई छा करी कहिड़ा कम थी इहे तूं अंग्रेजी गाना इशा नो मानू छा थो चए कुझु सम्झ में अचई थो। मिड़ई चवंदी मम्मी स्टैंडर्ड मेंटेन। मां चयोमांसि सनी माण्हू तोखे था वञई पिया छाजो तूं स्टैंडर्ड थी मेंटेन करी इहो राति जो 2 ताईं अंग्रेजी गाननि ते नचा टपा थी ॾी पई। मां चयोमांसि सनी बंदि कर इहे नचण टपण न त टंगियूं तोड़ींदी मैं तुंहिंजियूं बि ऐं तुंहिंजे पेके वञी बि हिकु 2 टंगियूं तोड़े ईंदी मैं नसांदी मैं मई नाक भगवान बचाए अहिड़ी छोकिरियुनि सां भाई। उन ॾींहुं छा कयो अथई रजनी कंहिंसां ॻाल्हि न कढिजांइ इहा ताश जा पता खणी आई। चई अचो मम्मी ऐं ब्लाइंड खेॾूं 20 रुपए जी। मां चयोमांसि वञूं इहे टंगियूं तोड़े छॾींदी मैं घर में ॼण जुआ कंदासीं। वरी अंग्रेजी झाइण लॻी चई इट्स नॉट अ जुआ इट्स गैम्बलिंग। मां चयोमांसि कढंदी मैं न घर खां ॿाहिरि पोइ नाली जे पथर ते वञी कजांइ इहा गैम्बलिंग। सञी पहिरें नंबर जी जोर आहे छोकिरी भाई जुआरी किथां जी। छोकिरियूं बि भाई जुआ में ॾिसी थी मासी कीअं असांखे सुञाणो ॼणी इहे जुआऊं छा थींदियूं आहिनि। पतो थो पएसि पियो भाई कोई बि महिमान अचिणो आहे पहिरियों पुछी थी छॾे मम्मी घणे बजे ईंदो। मां चयो बेटा 4 बजे ईंदुई 3 बजे मंझंदि जो उस में गेट जे ॿाहिरि थी वञी बीह रहे भाई जंहिंमहिल ई महिमान अचे थो थेलो थी फुरे सामाननि वारो जेको हुन में निकिरे थो सो खाई पी ख़तमु थी करे। उन ॾींहुं गुलराज मामा आयो छा कयईं सुनीअ जीअं ई मामा आयो बैग फुरियईं सिधो ऐं बैग में हिकु काजुनि जो पैकेट किले जो वेठे वेठे किलो काजू रजनी अंदरि करे वई छोकिरी। 2 माण्हू हुते वेठा आहिनि कंहिंखां पुछियईं कोन पूरा ईअं बुक भरे भरे खाईंदी वञे पई। सुनी किलो काजू त खाई वई तोखे पतो ई न पियो आहे। ॾाढी बेशर्मी आहे छोकिरी इहे कम थी करे। उथी बेटा ॾिसी आहे तूं कोई आहे रेल त वञा अमरावती मोटी न त इहा नूंहं मुंहिंजो नालो ख़राबु करे छॾींदी हुते में। मासी रेलवे स्टेशन वञण जी हाणे कोई बि ज़रूरत कान्हे नेट में ई अची वञो न नेट में तुरंत चेक करे ॿुधाइणो थो कहिड़ी ट्रेन आहे। ओ बेटा इहो सियाणो कंहिंखे थो ठही ॾेखारी मोबाइल कढी इंटरनेट ते चेक करे। सुञा इहो न पसंदि अथई मूंखे माण्हू जेके नेट पेट हलाईंदा अथई पंधु वञी डुकंदो ऐं ॾिसी आहे कोई रेल अमरावतीअ लाइ भञे न वरी टंगियो तुंहिंजो बि सुञा। जे मासी कोई ट्रेन हुजे त पोइ टिकट ई वठी अचांव पोइ की न टिकट न वठी अचां बेटा टिकट वठी न वेंदी आहियां मां केॾे बि छा आहे भउ लॻल पियो हूंदो आहे न मन में भाई टिकट न गुम थी वञे बिना टिकट शान सां यात्रा कंदी आहियां पंहिंजो। वञ तूं ॾिसी आहे ख़ाली ट्रेन ॾिसी आहे कोई आहे न हुजे त पतो करे अचिजांइ पुछी अचिजांइ भाईअ खां घणे बजे आहे पोइ ट्रेन कॾहिं आहे हीअं चरनि वांगुरु मोगो थी हली न अचिजांइ उथी चरियाण किथां जो। ठीकु आहे।